बाबे साईं जा ॿुधा न असां भई प्यार कंदा ऐं असां भई शादी वारा राज़ी बानी मत क्या दी इस मोहब्बत में का तो बता पूरा पूरा कहेंगे सलाम निकालो अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड्स में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा सावल खान वरे चाकर खान खे उहे सॼियूं तल्ख़ हक़ीक़तूं ॿुधाईंदो, छा चाकर खान उन्हनि तल्ख़ हक़ीक़त न एतबार कंदो, छा चाकर खान उहे तल्ख़ हक़ीक़तूं ॿुधी सघंदो। इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हाणे ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿारनि ताईं बावक़्तनि पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। दोस्तों इहो ज़रूरु ॿुधाइजो कहिड़ो दोस्त कहिड़े शहर खां ॾिसी रहियो आहे। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल जावेरी ड्रामा जे ईंदा नई एपिसोड्स में तव्हां ॾिसंदो त सावल खान चाकर खान खे सॼियूं उहे तल्ख़ हक़ीक़तूं ॿुधाईंदो ऐं उनखे उहे सभु आगाहियूं कंदो, जंहिंमें तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जॾहिं जाबिर ख़ान पंहिंजे उन हसीना बेगम जे पोयां हुयो ऐं उहे सभु हक़ीक़तूं ॿुधाईंदो। जॾहिं हुनजो पीउ डूंगर खान हुन सां शादी करणु चाहे पियो त उते जाबिर ख़ान खे हुन घुरायो। जाबिर ख़ान खे घुराए उन हसीना बेगम जे साम्हूं हुन खां पुछियो त छा तूं हिन सां मोहबत कंदी आहीं, त हू हुनजे अॻियां बेइज़ती कंदी आहे। हुनखे जेको आहे सो चवंदी आहे मां जेको आहे सो तुंहिंजे मोहबत ते लानत कयां थी, तुंहिंजे मोहबत ते थुकियां थी। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त सावल जाबिर ख़ान जे घर वेंदो, हुनखे अहिड़ी त सलाह ॾींदो ऐं हुन वॾेरे डूंगर खान वटि हुनखे खंभे वेंदो आहे। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।